अस्सलाम वालेकुम प्यारा भाइरो ऐं भेनरो। आऊं आहियां चेयरमैन सिंध टंडो लाहिर मोहम्मद इसाक परियाल। अॼु आऊं रोड़ी कैनाल खेसाना मोरी ते थींदड़ हिकु इंतहाई अफ़सोसनाक ऐं ज़ुल्म वारे मामले ते आवाज़ उथारे रहियो आहियां। ज़रीन मूजिबि आबपाशी खाते जे SDO मेहरान इरिगेशन जे निगरानी हेठि वॾी रिश्वत एवज़ वॾनि ज़मींदारनि जा वाटर कोर्स बिना रुकावट हली रहिया आहिनि, जॾहिं त नंढनि ऐं ग़रीब आबादरनि जा क़ानूनी वाटर बंदि कया विया आहिनि। इहो अमल न सिर्फ़ु सरासर नाइंसाफ़ी आहे, पर सिंध जे हज़ारे पूरत आबादगारनि जे हक़नि ते पिणु धाड़ो आहे। असां सवाल था करियूं त छा पाणी सिर्फ़ु वॾनि बासरनि लाइ आहे? छा ग़रीब आबादगारनि जो को हक़ न आहे? छा क़ानून सिर्फ़ु कमज़ोर माण्हुनि लाइ आहे? जेकॾहिं कंहिं बि अमलदार रिश्वत वठी ग़ैर क़ानूनी पाणी हलाया आहिनि, वाटर टोड़ाया आहिनि या नंढनि आबादगारनि सां ज़ुल्म कयो आहे त उन ख़िलाफ़ु फौरी कार्रवाई थियणु घुरिजे। असां सिंध हुकूमत, सेक्रेटरी आबपाशी, एंटी करप्शन, डिप्टी कमिश्नर ऐं ॿियनि लाॻापियल इदारनि खां मुतालबो था कयूं त फौरी शफ़ाफ़ जांच कई वञे, ग़ैर क़ानूनी पाइप ख़तमु कया वञनि, नंढनि आबादगारनि जा वाटर बहाल कया वञनि, करप्टल अमलदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे, पाणी जे मुनसिफ़ाणे विर्छ यकीनी बणाई वञे। यादि रखो, जेकॾहिं आबादगार तबाह थींदो त सिंध जी मईशत तबाह थींदी। पाणी हर आबादगार जो बराबरि हक़ आहे। सिंध जे पोरियत आबादगारनि सां थींदड़ ज़ुल्म हाणे वधीक बर्दाश्त न कयो वेंदो। रोड़ी कैनाल आबादगारनि सां ज़ुल्म, पाणीअ ते कब्ज़ो नामंज़ूर, करप्शन बंदि कयो। सिंध जे आबादगारनि खे इंसाफ़ ॾियो। पारां चेयरमैन सिंध मोहम्मद इसाक परियाल। जेकॾहिं तव्हांखे हीअ मुंहिंजी वीडियो सुठी लॻी आहे त फॉलो, लाइक, शेयर, कमेंट ज़रूरु कंदा त जीअं मज़लूम आबादगारनि जी आवाज़ आला अख़्तियारनि ताईं पहुची सघे। इनशाला वरी कंहिं ॿिए टॉपिक ते तव्हां सां ज़रूरु मुलाक़ात थींदी। तेसिताईं ॾींदो मोहम्मद इसाक परियाल ऐं कैमरामैन खे इजाज़त। अल्लाह निगहबान। पाकिस्तान ज़िंदाबाद।